अपडेट कर रहे हैं आपको खिप्रो से, जहां एचआरजेडीयू न्यूज के रिपोर्टर शहबाज अली शाकिर के मुताबिक 6 माह पहले की गई खुदकशी के केस में नया मोड़। खिप्रो के नवाई इलाके वारिया मोरी के रिहायशी नेनू कोहली ने 6 माह पहले अपनी बेटी सोनू कोहली की खुदकशी की रिपोर्ट दर्ज कराई थी, जिसका पोस्टमार्टम इस वक्त भी किया गया, लेकिन शवाहिद न मिलने पर इस केस को खुदकशी करार देकर बंद कर दिया गया था। आज से 2 माह पहले एक मरतबा फिर नैनू कोहली ने अदालत में अपने 2 सालों तेजू और लीमू कोहली के खिलाफ इसी केस को कत्ल का मुकदमा करार देते हुए दरख्वास्त दायर कर दी, जिस पर ठट्टा की अदालत ने सांगड़ और सांगड़ की अदालत ने मजिस्ट्रेट खिप्रो को फिर से कब्रकुशाई के अहकाम जारी कर दिए, जिस पर आज वारिया मोरी में वाक़ कोहली बरादरी के कब्रिस्तान में सोनी कोहली की कब्र को मजिस्ट्रेट खिप्रो, झिरक पुलिस और नौबशाह की मेडिकल टीम की मौजूदगी में दोबारा खोला गया। इस मौके पर पीएस झिरक के सब इंस्पेक्टर ने एचआरजेडीयू न्यूज के नुमाइंदे शहबाज अली शाकिर से बात करते हुए इस केस की तफसीलात बताई। फरियादी है नैनू कोहली जैं काफ़ी टाइम अग में 6 महीना अग में FIR दाख़िल कराई 302 जी, जैं पहिरियां अची फर्स्ट में कार्रवाई कराई 174 जी, तो मुंहिंजी धीउ सोनी जैं खुदकशी कई है, फाहो खाई, जेका 174 जी कार्रवाई असां कईसीं ASI साहबानो अब्दुल हादी चंदियो, जैं कार्रवाई कई हिन जो पोस्टमार्टम करायो हुयो। ऐं उन खां पोइ हे 2-2.5 महीननि खां पोइ कोर्ट जे थ्रू 22A जी एप्लीकेशन कराए 5 सालनि जे ख़िलाफ़ तेजू ऐं लीमो कोहली जे ख़िलाफ़ FIR दर्ज कराई, गुनाह नंबर 74 2020। उन खां पोइ असां हिन केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार कया, तफ़्तीश कईसीं ऐं हिन जो पोस्टमार्टम न अचण जे करे केस में ही जेके जवाबदार हुया उहे जेल कस्टडी थी विया। असां जेसिताईं पोस्टमार्टम जी रिपोर्ट घुराई उन में को बि हिननि खे सैंपल वग़ैरह न मिलियो, जंहिंजे करे का रिपोर्ट न आई। ऐं हींअर जेको असांजे फर्स्ट सिविल जज साहब पंहिंजे शीशन जज साहब खे लिखियो, उन्हनि शीशन जज ठटे वारनि वरी शीशन जज सांगड़ वारनि खे लिखियो, जन पंहिंजे हिकिड़ो खिप्रो वारे तालके मजिस्ट्रेट खे लिखियो। उन जे हुकुम सां ही बोर्ड जोड़ियो वियो। हाणे उन तहत बोर्ड जा मेंबर बि आहिनि, असीं पुलिस बि आया आहियूं ऐं वास्तेदार जेको आहे खिप्रो जो सिविल जज फर्स्ट सिविल जज साहब बि असां सां गॾु आहे। उन तहत हाणे ही कब्रकुशाई कई अथऊं। कब्रकुशाई मां जेको बि हिन जो हाणे री पोस्टमार्टम थींदो, जेको बि हिन में असांखे केमिकल रिपोर्ट ईंदी, जेको बि कारण मालूम थींदो, उन तहत असीं हिन केस जो डिस्पोज़ल कंदासीं। इहो आहे 11/7 जो 2020 ते हिन जे संदसि जे पीउ अची अहिड़ो पुलिस खे इतलाह ॾिनो त मुंहिंजी छोकिरी धीउ जेका सोनी आहे उन घरू कारण जे करे खुदकशी कई आहे। पोइ हुन जे ई चवण मुताबिक़ असां 174 जी कार्रवाई कराईसीं ऐं उन खां अलावा असां हिन जो पोस्टमार्टम बि करायो। हीअ वरी 2 महीननि खां पोइ वञी कोर्ट में पंहिंजे सालनि ऐं छोकिरी जे मामनि जे ख़िलाफ़ 302 जी FIR जो कोर्ट सगोरी खां ऑर्डर वठी आया, जंहिंजे असीं FIR बि दाख़िल कईसीं ऐं इन्वेस्टिगेशन कईसीं। पोस्टमार्टम में का बि शइ न अचण जे करे ही री पोस्टमार्टम रिपोर्ट जे लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो आहे। एचआरजेडीयू न्यूज से अब तक के लिए बस इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट्स के लिए देखते रहिए एचआरजेडीयू न्यूज।